अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो ते भलीकार आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, जीअं त T20 वर्ल्ड कप जूं तैयारियूं हलनि पियूं, इन सिलसिले में पाकिस्तान क्रिकेट टीम जो वर्ल्ड कप जो स्क्वाड वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मिलियो, जिथे इमरान ख़ान खिलाड़ियुनि जी हौसला अफ़ज़ाई कई। हिन मुलाक़ात में असांखे पहिरें चकर को सिंधी प्लेयर भी नज़र आयो, शाहनवाज़ ॾहाणी। शाहनवाज़ पाकिस्तान टीम जे सिलेक्टेड स्क्वाड में तो शामिल न आहे, पर रिज़र्व प्लेयर में ज़रूर शामिल आहे। मतलब वर्ल्ड कप टूर ते शाहनवाज़ ॾहाणी भी टीम सां गॾु वेंदो। पोइ उते जेकॾहिं पाकिस्तानी टीम मां को प्लेयर इंजरी थिए थो या कंहिं सबबु नथो खेॾे त उन जी जॻह ते शाहनवाज़ ॾहाणी खे खेॾायो वेंदो। दोस्तों, शाहनवाज़ खे असां वर्ल्ड कप में खेॾणु ॾिसणु चाहियूं था, पर वरी भी ख़ैर आहे, रिज़र्व प्लेयर जी लिस्ट में शामिल थी वियो आहे। इंशाअल्लाह हिकिड़ी फुल स्क्वाड में भी शामिल थी वेंदो। वहाब रियाज़ जहिड़ा प्लेयर भी ॿाहिरि वेठा आहिनि। शाहनवाज़ खे टीम सां गॾु वर्ल्ड कप टूर करण जो मौक़ो वरी भी मिलियो आहे, जितां ही घणो कुझु सिखी सघे थो। वीडियो खे लाइक ज़रूर कंदा, चैनल के सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।